अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में जॾहिं सच खे दॿायो वञे थो, जॾहिं मज़लूम माण्हुनि जी आवाज़ खे रोकण जी कोशिशि कई वञे थी, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ज़ुल्म जा दास्तान दुनिया ताईं पहुचाए थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफार्म तां असीं अवाम जो आवाज़ बणिजूं था। पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ ही इदारो अवां जे साथ ऐं सहकार जो मुंतज़र आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 29 जनवरी 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़र नामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण वारे मुतहदा जे मुतालबे पुठियां लिकियल साज़िशुनि जा पेरा खणंदासीं। पुलिस हथां बेदर्दी सां मारियल रज़ा ज़ंगेजे वारे केस बाबति बि फ़रियादी भेण तरफ़ां केस वापसि वठण वारे मंज़र खे बि ॾिसंदासीं। गुल प्लाज़ा सान्हीअ खे सियासी दुकानदारी जो ज़रियो बणाइण वारे मामले ते सिंध कोआर्डिनेशन काउंसिल जी करारदाद पिणु अव्हां जे समातनि जी नज़र कबी। उन सां गॾोगॾु असीं ख़ैबर जे इलाइक़े वादी 13 मां थींदड़ लॾपलाण वारे मामले खे ॾिसंदासीं ऐं इहो मंज़र ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर लॾपलाण छाजे करे थिए पई। छा मुबैना फ़ौजी ऑपरेशन जे करे लॾपलाण थी रही आहे या सर्द मौसम लॾपलाण जो सबबु बणिजे थी। हिन मामले ते असीं अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं अहम हक़ीक़तूं। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौज़ू, मुख़्तलिफ़ मसइला ऐं मुख़्तलिफ़ मंज़रनि जा अक्स अव्हां ताईं पहुचाइबा। प्रोग्राम मंज़रनामे में सभ खां पहिरियां कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण वारे मुतालबे बाबति ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर इहो मुतालबो छो थिए पियो, उन पुठियां कहिड़ियूं साज़िशूं आहिनि। कराची सिंध जी गादी जो हंधि बि आहे त कराची सिंध जी दिलि बि आहे ऐं कराची सिंध जी करंघे वारी हॾी जी हैसियत बि रखे थो। कराची उहो शहरु आहे जेको सॼे मुल्क जी मईशत खे हलाए थो, पर उन शहर जे लाइ तरक़ी जा दरवाज़ा कॾहिं कीअं बंदि थिया इहो ॼाणण जी जॾहिं बि कोशिशि कई आहे त असांखे मालूम थियो आहे विरहाङे खां अॻु कराची जदीद शहरनि में शुमारु थींदो हो। ट्रैफ़िक जे निज़ाम खां वेंदे समूरियूं सहूलियतूं दस्तियाबु हुयूं ऐं हीअ शहर मुसलसल तरक़ी करे रहियो हो। पर विरहाङे बाद कहिड़ा सबब थिया जो उन शहर जी तरक़ी रुकिजी वई। ॿाहिरां आयल माण्हुनि जा कटक उन रस्ते में रुकावट कीअं बणिया, इहो पाण अॼु बि उन्हनि जे रवैये मां महसूसु करे सघूं था। उहे माण्हू जिन खे सिंध पनाह ॾिनी पर उहे सिंध खे पंहिंजो वतन बणाए न सघिया। मुसलसल साज़िशुनि जो हिसो रहंदड़ उन्हनि माण्हुनि हाणे त कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण जा मुतालबा बि शुरू करे छॾिया आहिनि ऐं वाल चाकिंग वारो सिलसिलो बि शुरू कयो वियो आहे। अमूमन ईअं थींदो आहे जॾहिं इलेक्शन वेझी ईंदी आहे या हुकूमत पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण में नाकाम थींदी आहे, तॾहिं PPI ऐं मुतहदा जो गठ जोड़ अहिड़नि मुतालबनि खे साम्हूं आणींदो आहे। गुज़िरियल कुझु अरसे खां पाण ॿुधंदा ऐं ॾिसंदा पिया अचूं त कराची जे रस्तनि ते वाल चाकिंग थींदी रही आहे। वॾी ॻाल्हि हीअ आहे त उन्हनि सभिनी वाल चाकिंग वारनि पोस्टरनि जी लिखत उहा ई साॻी हूंदी आहे जेका अमूमन मुतहदा वारा कंदा रहिया आहिनि। मुतहदा ऐं PPI जे गठ जोड़ सबबि अहिड़ा वाक़िया अमूमन
साम्हूं ईंदा रहंदा आहिनि, जेके न सिर्फ़ु छिकताण जो सबबु बणिजंदा आहिनि पर सिंध में लसानी झेड़नि जो ख़तरो बि पैदा करे छॾींदा आहिनि। हिन भेरे बि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले करण बाबति वाल चाकिंग कई वई आहे। लियाक़ताबाद, नार्थ, नाज़माबाद ऐं हैदरी मार्केट जे इलाइक़नि में भितियुनि ते चाकिंग कई वई आहे। वाल चाकिंग में लिखियो वियो आहे त कराची खे फ़ौज या वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु MQM जे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल 18हीं तरमीम खे ग़लति क़रार ॾींदे कराची खे फ़ौज हवाले करण जो मुतालबो कयो हो। सिंध हुकूमत पिणु चवे थी त शरारतूं कंदड़ कहिड़ा आहिनि, इन बाबति आवाम ॼाणे थो। जिन इलाइक़नि में वाल चाकिंग कई वई आहे उहे सभु MQM जे असर हेठि आहिनि। सिंध सरकार जो इहो बयानु वाज़िह करे थो त वाल चाकिंग मुतहदा पारां ई कई वई आहे। हूअं बि वाल चाकिंग वारा इहे मामला जेकॾहिं ग़ौर सां ॾिसजनि, इन्हनि मामलनि जा पेरा खणिजनि त पेरा मुतहदा ॾांहुं ई वञनि था। इहो बि सच आहे त अहिड़नि मामलनि खे हथी हमेशह PPA गठजोड़ ॾींदो रहियो आहे। PPA ऐं मुतहदा जो गठजोड़ हमेशह सिंध ख़िलाफ़ साज़िशनि जो हिसो रहियो आहे। पीपल्स पार्टी जॾहिं बि कारकर्दगी ॾेखारण में नाकाम थींदी आहे तॾहिं अहिड़नि मामलनि खे साम्हूं आणे सिंध कार्ड इस्तेमालु करण जी कोशिशि कंदी आहे ऐं पोइ मुतहदा वारा वरी माठ थी वेंदा आहिनि ऐं वरी डिघे मुदे खां पोइ वरी साॻियो रिंगट शुरू कयो वेंदो आहे। जिथे MQM इन्हनि समूरी सूरतहाल जी ज़िम्मेवार आहे उते PP खे बि आजो करार ॾेई नथो सघिजे, छो त सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि जा पेरा जिते मुतहदा ॾे वञनि था उते वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं बि वञनि था त वरी उन्हनि साज़िशुनि में पीपल्स पार्टी पिणु मुलविस मिले थी। इन जे करे सिंध वासियुनि खे सिंध जे गादी वारे हंधि कराची खे बि बचाइणो पवंदो ऐं सिंध खे बि बचाइणो पवंदो ऐं जाॻणो पवंदो। धरती सां गद्दारी कंदड़नि सां लेखो चोखो करणो पवंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे में आऊं अवां सां मुख़ातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रज़ा ज़ंगे जो केस ख़ारिज थी वियो। फ़रियादी भेण नेठि मजबूर थी केस वापसि वठी छॾियो। इन बाबति जज जा रिमार्क्स अवां जे समातनि जी नज़र करियूं था जेके असां नौजवान साफ़ी नदीम बोज़दार जे वाल तां चूंड करे अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। सखर जे एडिशनल सेशन जज 2 जी अदालत पंहिंजे अदालती आर्डर में लिखियो आहे त जेतोणीकि हीअ फ़रियाद वापसि वठण बाबति हिकु आर्डर आहे, पर हीअ मुंहिंजे अदालती कैरियर जे ॾुखियनि फ़ैसिलनि मां हिकु आहे। फ़रियादी पंहिंजी वालदा सां गॾु पेश थी आहे ऐं हुन फ़रियाद वापसि वठण बाबति बयानु जमा करायो आहे। जॾहिं खांइसि पुछियो वियो त छा हूअ पंहिंजी मर्ज़ी सां मामिलो वापसि वठणु चाहे थी त हूअ ऐं संदसि वालदा ज़ारो ज़ार रुअण लॻियो। चयाऊं त हिन मामले खे वापसि वठण खां सवाइ वटण ॿियो को बि रस्तो नाहे बचियो। हुन वधीक चयो त जवाबदारनि ऐं संदसि ख़ानदान जे वॾनि जे विच में ठाह थी चुको आहे, तंहिं करे हूअ हीअ फ़रियाद वापसि वठी रही आहे। कंहिंसां सोचण लाइ वक़्तु ॾिनो वियो त जीअं हूअ ॿीहर ग़ौर करे सघे त छा हूअ वाक़ई फ़रियाद वापसि वठणु चाहे थी। अटकल हिकु कलाक खां पोइ जॾहिं खेसि ॿीहर घुरायो वियो त हुन चयो त संदसि भाउ खे पुलिस एहलकारनि हिकु जाली मुक़ाबले में बेगुनाह क़त्ल कयो हो, जंहिंखां पोइ पुलिस पारां संदसि बिरादरी जे लॻभॻि 350 माण्हुनि ते दहशतगर्दी टोड़ अदालत में केस दाख़िल कया विया आहिनि।
इन सूरत हाल में हुन वटि केस तां हथ खणण खां सवाइ ॿियो को चारो ई नाहे बचियो। केस संस वकील जी मौजूदगी में वधीक वक़्तु ॾिनो वियो ऐं मामले खे कुझु देरि लाइ रुकियो वियो। कुझु देरि खां पोइ मूं ॿीहर केस खे घुरायो त हुन अध दिलि सां चयो त हू केस जी पैरवी करणु नथी चाहे ऐं उनखे वापसि वठण जो इरादो रखे थी। अदालत पारां पुछा करण ते त छा जवाबदारनि खेसि को मुआवज़ो ॾिनो आहे, हुन हाकारी जवाबु ॾिनो, पर वधीक चयो त संसद भाउ बेगुनाह हो ऐं पुलिस एहलकारनि खेसि नाहक क़त्ल कयो आहे, जंहिंमें संसद भाउ जो को बि ॾोह न हो। उनखां पोइ हुन अदालत ॾो बयानु ॾिनो त जेतोणीकि हूअ जवाबदारनि खे माफ़ नथी करे सघे, पर हूअ हिन सिधी फ़रियाद खे वापसि वठे थी ऐं दरख़्वास्त कई त संसद बयान जी रोशनी में मुनासिब हुकुम जारी कयो वञे। मथे ज़िक्र कयल हालतुनि ऐं उन हक़ीक़त खे नज़र में रखंदे त हू केस हलाइण लाइ तयारु नाहे, उहा सिधी फ़रियाद वापसि वरितल तस्वर कई वञे थी। ज़मानत ते मौजूदु जवाबदारनि खे बरी कयो वञे थो। संदन ज़मानती बांड मनसूख़ कया वञनि था ऐं ज़ामिननि खे ज़िम्मेवारी तां आज़ादु कयो वञे थो। एडिशनल सेशन जज जावेद हुसैन मीराणी। सिंध में करप्शन जी जांच शुरू, छा सिंध हुकूमत लाइ ॾुखिया ॾींहं शुरू थींदा? सिंध में करप्शन जी जांच हिकु भेरो ॿीहर शुरू कई वई आहे, यानी हाणे ॿुहारो फिरणु लॻो आहे। पहिरियों निशानो आपाशी खाते जो सेक्रेटरी ऐं ॿियो सिंध जो सोलर एनर्जी प्रोजेक्ट। इहे ॿई मामला हाणे नेब जे रेडार ते आहिनि। नेब तरफ़ां आपाशी खाते जे सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो खे ज़ाती हैसियत में तलब कयो वियो आहे। उनखां अॻु सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास 7 जनवरी ते थियो हो, जंहिंमें RBOD नालनि ऐं केनालनि जी सफ़ाई, गोश्त मुलाज़िम ऐं मुख़्तलिफ़ ठीकनि बाबति ऑडिट एतिराज़नि ते जवाब घुरिया विया। आपाशी खाते जो सेक्रेटरी इजलास में पेश थियो, पर पब्लिक अकाउंट्स कमेटी खे संदन जवाब मुतमइन न करे सघिया। हुन ॿुधायो त RBOD मनसूबे ते 40 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च थी चुको आहे। उहो मनसूबो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जो गॾियल मनसूबो आहे। आपाशी खाते जूं ॻरियूं मशीनूं, एक्सकीवेटर, डोज़र वग़ैरह कराची, हैदराबाद, सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में केनालनि भरिसां ख़राब हालत में बीठल नज़र अचनि थियूं। बजट ते ईंदी आहे, पर मशीनरी ते ख़र्च नथी थिए, पैसो खायो वञे थो। आपाशी खातो कारकर्दगी में शायदि सभिनी खां हेठि, पैसा ठाहिण में सभिनी खां मथे आहे। सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट में अरबे रुपयनि जे करप्शन वारो मामिलो बि हाणे एंटी करप्शन तां निकिरी नेब जे हवाले थी चुको आहे। मनसूबो लॻभॻि 28 खां 30 अरब रुपयनि जो हो, जंहिं तहत 2 लख खां वधीक घरनि खे सोलर पैनल ॾियणा हुआ। नेब जी जांच सां गॾु सियासी पहलू बि जनम वठी रहिया आहिनि। ख़बरूं आहिनि त सिंध में केतिरनि वॾनि ऑफिसरनि जूं बदिलियूं थी रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते उहे जेके क़यादत जे वेझो सम्झा वञनि था। मुख़्तसर इहो त सिंध हुकूमत जा ॾींहं ॾुखिया लॻी रहिया आहिनि। जांच बग़ैर सबब जे शुरू नाहे थींदी। आपाशी खाते में जेकॾहिं जांच थिए थी त को बि नथो चई सघे त सभु कुझु ठीकु आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सॾ घर घर ताईं पहुची सघे। ख़ैबर पख्तूनख्वा जी 13 वादी मां लॾपलाण जो सबबु छा आहे? छा फ़ौजी ऑपरेशन सबबु लॾपलाण थिए पई या थधि जे करे लॾपलाण थी रही आहे? इन समूरी सूरतहाल बाबति हक़ीक़तूं ॼाणण जी कोशिशि करियूं था ऐं पेश करियूं था। अज़ीज़ुल्लाह ख़ान जी रिपोर्ट हीअ असीं अवां जी ख़िदमत में BBC जे ताउन सां पेश करे रहिया आहियूं। घटि में घटि असां ते खिलण त न घुरिजे।
ख़्वाजा आसिफ़ जो बयानु अहिड़ो आहे ॼण हू असांजो मज़ाक़ उॾाए रहियो हुजे। फज़ल रहीम 1 जनवरी ते पंहिंजे ख़ानदान समेत 13 मां 12 ॾह लॾ प्लान करे आयो। हुन ॿुधायो त हुन दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो उहो बयानु ॾिठो जंहिंमें चयो वियो हो त वादी 13 मां लॾ प्लान असल में सख़्तु सीअ सबबु थी रही आहे। फज़ल रहीम ॿुधायो त मां पंहिंजे घर ऐं दुकान जो सॼो सामान हिकु वॾी ट्रक ऐं 4 डाटसन गाॾियुनि में खणी आयो आहियां, जेको हाणे बाड़ में खुलियल आसमान हेठि पियल आहे। मां पाण बि कंहिं अहिड़ी जाइ जी तलाश में आहियां जिते मथो लिकाए सघां। जेकॾहिं सिर्फ़ु सर्दी जो मसइलो हुजे हा त मां हिन मौसम में एतिरो सामान खणी कॾहिं बि घर न छॾियां हा। ज़िले ख़ैबर जे इलाइक़े वादी 13 में मुबैना फ़ौजी ऑपरेशन ऐं माण्हुनि जी लॾ प्लान बाबति वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि जा मुतज़ाद बयान गुज़िरियल केतिरनि ई हफ़्तनि खां साम्हूं अची रहिया आहिनि। अरबा ॾींहं घरू खाते वारे ममलकती वज़ीर तलाल चौधरी चयो त 13 में को बि ऑपरेशन नथो हले, जॾहिं त उनखां हिकु ॾींहुं अॻु इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो हो त 13 मां माण्हू हर साल वांगुरु हिन भेरे बि सख़्तु सर्दी सबबु लॾे रहिया आहिनि। ॿिए पासे ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी चवे थो त आचर जे ॾींहुं जरगे जो सॾु ॾेई रहियो आहियां, जिते माण्हुनि खां पुछियो वेंदो त खेनि लॾ प्लान करण लाइ कंहिं चयो हो। 13 जी सूरत बाबति अहिड़ा मुतज़ाद बयान अॻी गंभीर हालतुनि खे वधीक ॾुखियो ऐं मुंझल बणाए रहिया आहिनि, जिते इहो सम्झणु ॾुखियो थी वियो आहे त आख़िर हक़ीक़त में थी छा रहियो आहे। उन गैर यकीनी सूरत में 13 मां पंहिंजा घर छॾींदड़ माण्हू वधीक परेशानी जो शिकार नज़र अचनि था। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिबि सिर्फ़ु 7 खां 15 जून ताईं 6,775 माण्हू 13 मां लॾ प्लान करे चुका आहिनि। उनखां अॻु ऐं पोइ बि माण्हुनि जी लॾ प्लान जारी रही, पर उन बाबति मुकमिल अंग अखर मौजूदु न आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त खेनि इलाइक़ो ख़ाली करण लाइ केतिरा ई भेरा डेड लाइनूं ॾिनियूं वियूं। हिकु रहवासी ॿुधायो, कॾहिं चयो वियो त 3 ॾींहंनि अंदरि इलाइक़ो ख़ाली कयो, कॾहिं चयो वियो त 10 खां 25 जनवरी ताईं लॾ प्लान करे वठो। हुन वधीक ॿुधायो त पहिरियां इलाइक़े में इहा ॻाल्हि हलंदी रही त ऑपरेशन जी तयारी थी रही आहे, पोइ कॾहिं कॾहिं गोलाबारी शुरू थी वेंदी हुई। असांखे चयो वियो त 3 ॾींहंनि में इलाइक़ो ख़ाली करियो, हिते ऑपरेशन थींदो। असांखे सम्झ में ई न पिए आयो त हितां कीअं निकिरूं ऐं केॾांहुं वञूं। उन सां गॾु मौजूदु 13 जे हिकु ॿिए रहवासी काशिफ़ आफ़रीदी ॿुधायो त असां पाण छो इन सख़्तु सर्दी में पंहिंजा घर छॾे अचूं। असां ताज़ो ई पंहिंजो घर ठाहियो हो, जंहिंमें बेसमेंट बि आहे, जिते असीं सर्दी खां महफ़ूज़ रही सघूं था। 13 सां तालुक़ु रखंदड़ मक़ामी वापारी शेर अफ़गान जो चवणु आहे त हिन वक़्तु इलाइक़े में ख़ुराक जी सख़्तु खोट आहे। हुन ॿुधायो त जॾहिं ऑपरेशन जूं ॻाल्हियूं शुरू थियूं त 13 ॾांहुं राशन खणी वञण ते पाबंदी लॻाई वई। वॾी मुश्किल सां हिकु ट्रक अटो मोकिलियो वियो, पर बर्फ़बारी ऐं हालतुनि सबबि उहो मंज़िल ताईं न पहुची सघियो। हाणे कुझु तनज़ीमूं मुतहरिक थियूं आहिनि जेके इमदादी सामान पहुचाइण जी कोशिशि करे रहियूं आहिनि। जॾहिं हुन खां पुछियो वियो त वफ़ाक़ी हुकूमत चवे थी त माण्हुनि खे इलाइक़ो ख़ाली करण लाइ नाहे चयो वियो, त शेर ॿुधायो, पोइ ई रजिस्ट्रेशन केरु करे रहियो हो, माण्हुनि खे इमदाद केरु ॾेई रहियो हो। ज़िले ख़ैबर जे डिप्टी कमिश्नर तरफ़ां सोशल मीडिया ते शेयर कयल तस्वीरुनि में लैपटॉपनि ते नादरा जो लोगो बि नज़र अचे थो। मौजूदा सूरत बाबति वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी अॻी हिकु वीडियो बयान में चयो आहे त हू ज़िले ख़ैबर जी आवाम सां जरगे में वेही सॼी सूरत मालूम कंदो। हुन चयो त वादी 13 ते हिकु भेरो ॿीहर सख़्तु तरीन हालतूं मुसलत कयूं वियूं आहिनि। जॾहिं बंदि कमरे में फ़ैसिला थिया तॾहिं मूं उनजी मुखालफ़त कई हुई। वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़िफ़ मुख़्तलिफ़ आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वफ़ाक़ी हुकूमत ते वज़ाहतूं ॾिनियूं पियूं वञनि त 13 में को फ़ौजी ऑपरेशन न आहे। ममलकती घरू वज़ीर तलाल चौधरी चयो त 13 में को बि वॾो ऑपरेशन नथो हले, रुॻो इंटेलिजेंस बेस्ड कार्रवायूं थी रहियूं आहिनि। हुन दावा कई त माण्हुनि जी लॾ प्लान ऐं उन लाइ फंडनि खे जारी करणु सूबाई हुकूमत जो ज़िम्मो आहे। तलाल चौधरी चयो त 13 बाबति कंहिं बि दस्तावेज़ ते वफ़ाक़ी हुकूमत या फ़ौज जे कंहिं ऑफिसर दस्तख़त नाहे कई।
हीउ सभु सूबाई हुकूमत पंहिंजे 4 अरब रुपयनि वारी करप्शन लिकाइण लाइ करे रही आहे। ख़ैबर ज़िले जे इलाइक़े 13 में शिदत पसंदी जी तारीख़ पुराणी आहे, पर जदीद दौर में अस्करियत पसंदी 2004 ऐं 2005 में शुरू थी, जॾहिं मुख़्तलिफ़ शिदत पसंद तनज़ीमूं हिते सरगर्म थियूं। मंगलबाग जी क़यादत में लश्कर इस्लाम नाले तनज़ीम हिते सरगर्म रही, जंहिंखां पोइ पाबंदी पियल तहरीक तालिबान पाकिस्तान जूं सरगर्मियूं बि शुरू थियूं। उन्हनि जे मुक़ाबले लाइ हुकूमत जी हिमायत सां बि कुझु तनज़ीमूं ठहियूं, जिन में अंसारुल इस्लाम निमाया हुई। 2006 खां 2008 ताईं शिदत पसंद कार्रवायूं वधी वयूं ऐं 13 खे उन्हनि तनज़ीमनि जो मज़बूत गढ़ सम्झो वेंदो हो, जिते उन्हनि जूं पंहिंजूं चेक पोस्टूं बि मौजूदु हुयूं। 2008 खां 2010 दौरान उन्हनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन कया विया, पर उहे मुकमिल कामयाब न थी सघिया ऐं कुझु अरसे बाद तनज़ीम ॿीहर सरगर्म थी। 2014 खां 2017 ताईं ऑपरेशन ख़ैबर जे नाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फ़ौजी कार्रवायूं पिणु जारी रहियूं। हीअ पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत तजियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पुरअमन सियासी जदोजहद जी रोकथाम सां आख़िर कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे? आख़िर ईअं छो आहे जो सिंध लाइ जाखोड़ींदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि थियूं? जीअं सिंध मुहाज़ पारां साईं GM सैद जी सालगिरह जे हवाले सां जलसो रथियल हो, पर जलसे शुरू थियण खां अॻु सिंध पुलिस पंडाल डाहे ऐं जलसेगाह खे घेरे में आणे जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजे ऐं मजीद सिंधी खे गिरफ़्तार करे खणी वई। वाक़े ख़िलाफ़ तुर्ती सिंध जे सियासी समाजी अॻुवाननि, वकीलनि ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अॻुवाननि पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़मत पिणु कई वई। एहतजाज ऐं शदीद रद्दअमल बाद अब्दुल ख़ालिक जुणेजे ऐं मजीद सिंधी खे कुझु कलाकनि खां पोइ आज़ादु कयो वियो। आज़ादी बाद पार्टी ऑफिस ते सालगिरह जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जेकॾहिं ॾिसिजे त पीपल्स पार्टी हूअं त पाण खे अवामी ऐं जमहूरी जमायत सॾाईंदी आहे, पर उहा जॾहिं बि हुकूमत में ईंदी आहे त ग़ैर जमहूरी थी वेंदी आहे। मुख़ालिफ़ जमायतनि ख़ासि करे सिंधी क़ौम परस्तनि ऐं उन जे अॻुवाननि ख़िलाफ़ मुक़दमा बि दाख़िल कंदी रही आहे, गिरफ़्तारियूं बि कंदी आहे। ख़ासि करे साईं GM सैद जी सालगिरह ऐं वरसियुनि जे मौक़े ते हमेशह सन ॾांहुं वेंदड़ रस्तनि खे सील बि कंदी आहे, त नारनि जे बुनियाद ते केस बि दाख़िल कंदी आहे, गिरफ़्तारियूं बि कंदी आहे। हेल ख़ालिक जुणेजे खे निशानो बणायो वियो, जेका असांजी हुकूमत जी ग़ैर जमहूरी कार्रवाई जी शर्मनाक हद हुई, पर शुक्र थियो जो हुकूमत खे जल्द होश आयो। कुझु कलाकनि बाद नज़रियाती ऐं दानिश्वर क़ौम परस्त अॻुवान ख़ालिक जुणेजो आज़ादु बि थियो ऐं आज़ादी खां पोइ बि खेसि साईं GM सैद जी सालगिरह तक़रीब करण जो मौक़ो मिलियो। ईअं ई रिपोर्टूं आहिनि त वकील ऐं समाजी कारकुन ईमान मज़ारी ऐं संसवर जी गिरफ़्तारी ऐं अदालत पारां ॾिनल सज़ा सियासी ऐं सहाफ़ती हलक़नि में गरम बहस खे जनम ॾिनो आहे। सवाल उथारिया पिया वञनि त छा उन केस में क़ानूनी घुरिजूं पूरियूं कयूं वियूं या न? ईमान मज़ारी ऐं संदसि मुड़ुस जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सॼे मुल्क में वकील बिरादरी ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तनज़ीमनि पारां मुज़ाहिरा कया विया। उन्हनि पुरअमन मुज़ाहिरनि ते बि सख़्तियूं थी रहियूं आहिनि। कराची प्रेस क्लब में बि वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे पुरअमन एहतजाज जी रस्ता रोक कई वई। रस्ता बंदि कया विया, जंहिं सबबु पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियूं पिणु थियूं। पुरअमन सियासी जदोजहद ऐं पुरअमन मुज़ाहिरनि जी रस्ता रोक त सिर्फ़ु आमरीत में ई थींदी आहे। जॾहिं जमहूरियत में बेहड़ा क़दम खयां वञनि, तॾहिं सवाल थो उभिरे त छा जमहूरियत बाक़ी बची आहे? सिंध में सदाईं कणक स्कैंडल थींदा रहिया आहिनि, पर कणक स्कैंडल जे ज़िम्मेवारनि खां वधीक आवाम छो थो भोॻे? सवाल इहो आहे। जेकॾहिं मंज़र जे पस मंज़र में ॾिसूं त पाण खे इहो पतो पवे थो त कणक गोदामनि मां ई गुम थी वञे थी ऐं उन जी जॻह वारी वालारे वठे थी।
या वरी करप्शन जी नज़र थी वञे थी। सिंध में सरकारी गोदामनि में रखियल कणिक जे ज़ख़ीरनि ते धाड़ा जारी आहिनि। सिंध सरकार जी पाबंदी बावजूदि सिंध खां ॿाहिरि कणिक जी स्मगलिंग रुकिजी न सघी आहे। उन स्मगलिंग में खुराक खाते जा अमलदार मुलविस हुजण जूं साबितियूं बि साम्हूं अचण बावजूदि उन्हनि अमलदारनि ख़िलाफ़ का मिसाली कार्रवाई थी न सघी आहे। 64 करोड़नि जी मालियत खां मथे कणिक जे स्कैंडल में मुलविस खुराक खाते जे कुझु ज़िलनि जे अमलदारनि खे मुअतल कयो वियो आहे। जैकमाबाद ऐं कश्मीर ज़िलनि जा अमलदार एतिरा त बासर निकिता जो उन्हनि जी मुअतली जा आर्डर 2 कलाकनि अंदरि वापसि थी विया ऐं उन्हनि खे संदन उहिदनि ते बहाल कयो वियो आहे। सिंध जे सरकारी गोदामनि मां 64 करोड़ रुपयनि खां वधीक मालियत जी कणिक चोरी थी। कणिक चोरी थिए विकिरो थियण जो इंकशाफ इंतिहाई ॻणती जोॻो आहे। हीउ मामिलो रुॻो हिकु माली बदउनवानी जो केस न आहे, पर सिंध जे ग़िज़ाई तहफ़ुज़ हुक्मरानी इदारा जाती नाइली ते हिकु वॾो सुवालु आहे। कणिक जहिड़ी बुनियादी खुराक जेका अवाम जी ज़िंदगी सां सिधी रीति लाॻापियल आहे, उन जो अहिड़े नमूने ग़ाइब थी वञण रियासती निज़ाम जी नाकामी जो खुलियल सबूत आहे। इहो सम्झणु ॾुखियो न आहे त एतिरे वॾे मिक़दार ऐं मालियत जी कणिक ज़िले सतह जे चंद अमलदारनि या निढनि मुलाज़िमनि जी मदद सां चोरी थी सघे। अहिड़े मुनज़म ऐं वॾे पैमाने वारी बदउनवानी बग़ैर आला सतही सरपरस्ती ऐं शमूलियत जे मुमकिन न आहे। जॾहिं बि अहिड़ा स्कैंडल साम्हूं ईंदा आहिनि तॾहिं हमेशह वांगुरु निढनि मुलाज़िमनि खे क़ुर्बानी जो ॿकरो बणायो वेंदो आहे, जॾहिं त असल ज़िम्मेवार बासर माण्हू क़ानून जी गिरफ़्त खां ॿाहिरि रहिजी वेंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो बदउनवानी जो सिलसिलो ख़तमु थियण बदिरां वधीक मज़बूत थींदो वञे थो। सिंध में खुराक खाते जा सरकारी गोदाम सालनि खां सवालनि जे घेरे में रहिया आहिनि। कॾहिं स्टॉक जी खोट, कॾहिं रिकॉर्डनि में हेराफेरी त कॾहिं नाक़स ज़ख़ीरनि सबबु कणिक ख़राबु थियण जूं ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि सभिनी मसइलनि जे बुनियादी सबब मां हिकु सबबु मौज़ून, शफ़ाफ़ ऐं जदीद चकास वारे सरिश्ते जी खोट आहे। जेकॾहिं गोदामनि जी निगरानी, स्टॉक जी दाख़िला ऐं निकाली ऐं रिकॉर्ड जी जाच लाइ मुयसरु निज़ाम मौजूदु हुजे हा त अहिड़ी वॾी चोरी मुमकिन न हुजे हा। कणिक रुॻो हिकु फ़सुलु न आहे, पर सिंध जे ग़रीब ऐं विचोले तबिके लाइ ज़िंदगी जी ज़मानत आहे। जॾहिं सरकारी गोदामनि मां कणिक चोरी थिए थी त उन जा सिधा असर मार्केट में अटे जे अघनि, महांगाई ऐं अवामी बेचैनी जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। अहिड़ी सूरतहाल में सभ खां वधीक मुतासिर आम शहरी थींदो आहे, जेको अॻी मुआशी दॿाउ हेठि आहे। उन करे हिन मामले जी शफ़ाफ़, आज़ाद ऐं बेरया जाच इंतिहाई ज़रूरी आहे। सिर्फ़ु दाख़िली जाच या रिवायती कमेटियुनि सां इंसाफ़ नथो थी सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हाई कोर्ट जे हाज़िर सर्वस जज जी सरबराही में हिकु बाइख़्तियार जाच कमीशन जोड़ी वञे, जंहिंखे मुकमल इख़्तियार हुजनि त हू हर सतह ताईं पहुची रिकॉर्ड तलब करे ऐं कंहिं बि शख़्स खे क़ानून जे कटहरे में आणे सघे। अहिड़ी जाच ई अवाम जो एतमाद बहाल करे सघे थी। हीअ असीं प्रोग्राम मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन